पानी मथे झोपड़ा मूर्ख कुंज मरन। अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जे सिंध जे लतीफ़। असां मौजूद आहियूं नंगर पार कर कारुंजर जबल ते। उतां जी जेका असां मेन वॾे में वॾी नदी आहे, दोस्तनि सां गॾु आया आहियूं। ऐं नदी जो हिन जो छा त जेको सो लुक आहे ऐं केतिरो ख़ूबसूरत आहे। इहो परे खां जेको सो हिते ताईं पहुचंदी आहे। हिन जी जेको रफ़्तार वरी अॻिते क्रॉस कंदी आहे, शहर खे क्रॉस करे करे अॻिते वेंदी आहे। हाणे असां अॻिते हलूं पिया, तव्हांखे मुकमल तौर ते हिन जो नज़ारो ॾसूं था। ऐं हिन पाणी जा घूघड़ तव्हां ॾिसी सघो था। ॾिसो केॾो हिन जो शोर आहे माशाल्लाह। ऐं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां ऐं पाणी पंहिंजी रफ़्तार सां वञी रहियो आहे। तव्हांखे थोरो असां वेझराई में ॾसूंसि था पिया। हा, ॾिसो केॾो अंदाज़ आहे माशाल्लाह, सुभान अल्लाह। ऐं काफ़ी हंधि तां अॻिते आहे ऐं हद खां मथे अॻिते आहे। ऐं हिन जो आवाज़ त ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे। हाय 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 हाय, सुभान अल्लाह। ऐं केॾो न VIP मंज़र आहे ऐं केॾो न ज़बरदस्त ऐं हद खां मथे जेको सो हिन जो मंज़र आहे। ऐं असां दोस्तनि सां मौजूदु आहियूं, जंहिंमें असांजा काफ़ी दोस्त आहिनि जिन्हनि सां बि तव्हांसी मुलाक़ात कराईंदासीं दोस्तनि जी। ऐं हिन जा अंदरि हेॾा वॾा वॾा पथर आहिनि ऐं जिन्हनि ते हिकु अणॼाण माण्हू जेके हूंदा उन्हनि जा पेर बि थिड़ी वेंदा आहिनि। पर ख़ैर असां पंहिंजी मंज़िल ॾे रवां ऐं दवा आहियूं ऐं इंशाअल्लाह लास्ट में पहुचंदासीं। हमें असली लोग किधर आवड़े। वाह 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 वाह। हमें ख्याल सां